नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्की सियासी ऐं मुआशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सऊदी अरब जे दौरे बाबति काबीना खे एतमाद में वठंदो। इजलास में पाबंदी मड़ियल तनज़ीम TLP ते वीचारियो पियो वञे। पाबंदी मड़ियल तनज़ीम TLP मसाइलनि में वाद पैदा न करे रोज़ानो जा तमाशा ख़त्म थियण घुरिजनि। पाबंदी मड़ियल तनज़ीम TLP जे मामले ते काबीना में तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। GT रोड ते हलंदड़ मामले के फौरी तौर ते ख़त्म करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। IMF सां ठाह जे वेझो पहुची चुका आहियूं। सिर्फ़ हिकु अधु मामिलो हल थियणु बाक़ी आहे। IMF सां सऊदी रिलीफ जो को बि तालुक़ु नाहे। सऊदी अरब पाकिस्तान खे $3 अरब सपोर्ट फंड ॾेई रहियो आहे। सऊदी अरब सपोर्ट फंड स्टेट बैंक में जमा कराईंदो। IMF सां सऊदी रिलीफ जो को बि तालुक़ु नाहे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन जी हमाद अज़हर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हमाद अज़हर चवे थो सॼी दुनिया में खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाधी आहे। पाकिस्तान में तेल जूं क़ीमतूं अॼु बि ॿियनि मुल्कनि जी भेट में घटि आहिनि। यूरोप में गैस जी क़ीमतुनि में 5 खां 10% वाधी आहे। उमेद आहे त ईंदड़ 6 महीननि दौरान क़ीमतुनि में घटिताई अची वेंदी। भारतीय ॾाढ ऐं बर्बरियत ख़िलाफ़ कश्मीरियुनि सां एकता तौर पाकिस्तान में कानूनी मल्हायो पियो वञे। समूरे मुल्क में कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ कंबर पडीदन मीरबाग गोरचाणी में रैलियूं कढी पियूं वञनि। भारत 74 साल अॻु कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो। हिंदू तरह नज़रिए वारे हुकूमत कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। कश्मीरियुनि जी ख़्वाहिश मूजिबि मसइले जो हल अमन जो वाहिद रस्तो आहे। सदर आरिफ अलवी जो पैगाम चवे थो भारत में भी अक़लियतुनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। भारत कश्मीरी अवाम खे रियासती दहशतगर्दी जो निशानो बणायो। आलमी बिरादरी इंसानी हक़नि जी भञकड़ी ते भारत खे जवाबदार करार ॾिए। कश्मीरी मुल्क में कोरोना वायरस वगे 13 मरीज़ फौत थी विया। फौतनि जो अंग वधी 28,405 थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान 516 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,70,322 थी वियो आहे। कोरोना वायरस जी हाकारी शरह 1.4% रही। कोयटा जे इलाइक़े सरियाब रोड चकी शाहवाणी में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। पुलिस वाक़िए वारनि ते पहुची मारिजी वियल नौजवान जी लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। कुनरी वेझो ॻोठ हासिल रिंद में सूमार रिंद पुरस्कार नमूने फौत थी वियो। लाश तालका अस्पताल मुंतक़िल। सूमार रिंद जे क़त्ल जे शक में पुलिस रफ़ीक कतार ऐं यार मोहम्मद रिंद खे गिरफ़्तार कयो। मधे जी भरिसां ॻोठ मिर्ज़ापुर में कार इल्ज़ाम हेठि बीठो क़तल ॾेर हुसैन बख़्श जूणे जो पंहिंजी भाॼाई ऐं नौदिर वासी अनवर खखराणी खे गोली हणी क़तल करे छॾियो। पुलिस क़तल थियल औरत जे मुड़ुस खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस घुरल जूणे जो खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो। दाद जे IBA कॉलेज भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुबैना मुक़ाबिलो। हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी थियल जवाबदार खे हथकड़ी लॻाए सिविल अस्पताल दादू में दाख़िल कयो वियो। खैरपुर में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में 2 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि में मुमताज़ पंवर ऐं एहसान पंवर शामिल। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि।